नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के राणीपुर में खबर दींदा हलूं तो राणीपुर भरसा गोठ मूसा राॼपर में 45 साल औरत रोशन महबूब परासरकार नमूने फोत थी वही। जडे वारसन जो चवण है त सुबह निंड मां उथियासी त ॾिठोसीं त मिसमात रोशन पंहिंजे कमरे में लाश पयल हुयो। संदसि वात मां रत जी उल्टी अचण बाद रत वही रहियो हुयो, जंहिंखे इलाज लाइ गंबट गम्स अस्पताल खणी वियासीं त डॉक्टरनि तस्दीक कई त फोत थी वई आहे। फोत थियल औरत जे वारसनि मीडिया खे ॿुधायो त फोत थियल औरत जो लाश घर में रखियो आहे। सामड़ के इस्लामाबाद इतला ॾिनो वियो आहे, जंहिंजे पहुचण बाद लाश जो पोस्टमार्टम कराए वेंदो। ॿिए पासे SHO राणीपुर ॿुधायो त वारसनि जी इतला ॾियण बाद पुलिस पहुती। पुलिस पारां पोस्टमार्टम कराइण लाइ लेटर जारी कयो वियो, पर वारसनि चयो त पोस्टमार्टम कराइण बिना लाश घर खणी रवाना थी विया। ॿिए पासे राणीपुर MS डॉक्टर कदम ॼामड़ो राब्तो करण ते ॿुधायो त वारिस ऐं पुलिस लाश खणी अस्पताल पहुती, जिते असांजी टीम पोस्टमार्टम लाइ तैयार हुई, पर वारसनि पोस्टमार्टम कराइण बिना लाश घर खणी रवाना थी विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।